अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? ठीक ठाक। उमेद त सभु ख़ुशबाश हूंदो। अलाह पंहिंजे छपर छांव में तव्हांखे रखंदो। ऐं मौसम हाणे कुझु बहितर थी वियो आहे। मां सम्झां थी तव्हां ॾांहुं त मुंहिंजे ख़्याल में काफ़ी बूंदा बांदी थी आहे, पर जेको इहो मिटी जो तूफ़ान लॻो आहे इहो घरनि खे ख़राबु थो करे। माण्हू डबल महिनत में पइजी थो वञे। ऐं अॼु असां वटि कराचीअ में हल्की बूंदा बांदी थी आहे। इहो एतिरे क़दुरु जो माण्हू को थोरा ख़ुशि थिया ऐं इन ख़ुशीअ में मूं तव्हां सां प्रॉमिस बि कयो हो त मां पंहिंजी जेकी ब्रांडेड शर्टियूं आहिनि उहे तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदसि। ऐं अक्सर मां जेके शर्टियूं वठंदी आहियां उहे ब्रांडेड वठंदी आहियां। जी इहे मां तव्हांखे ॾेखारियां थी। इन में इहो फ़ाइदो हूंदो आहे जो तव्हां वटि जेकॾहिं घर में कोई वाइट कलर जो ट्राउज़र जी हिन में ॾिसो हीअ आहे शर्ट जेका आहे डाइनर जी। हीअ डाइनर तमामु सुठो ऐं हिन में ॾिसो प्रिंट केॾा ज़बरदस्त अथसि ऐं पाइण खां पोइ ज़बरदस्त ॾाढी सुठी थी लॻे। ऐं हिननि हीअ डिज़ाइन बि ठाहियो आहे जीअं चइजे त हिकिड़ो खीसो ठाहे, पर सिर्फ़ु निशान न आहे ऐं अंदरि ठहियल बि आहे। तव्हां का शइ रखी बि सघो था। ऐं मथां इहे ख़ूबसूरत नंढड़ा गुलड़ा लॻाए छॾिया आहिनि ऐं पाइपिंग लॻाई आहे त इन सां वधीक हिननि जी सूंह थी वई आहे। ऐं हीअ हेठि बि पाइपिंग वग़ैरह लॻल आहे। ऐं इन में तव्हां ऑरेंज कलर जो या ग्रीन या कोई बि, मुंहिंजे ख़्याल में वाइट वधीक सुठो लॻंदो, त वाइट ट्राउज़र ते तमामु बहितरीनु जी हिकिड़ी त मुंहिंजी हीअ शर्ट थी वई। ऐं इन खां सवाइ हीअ जेका आहे हीअ आहे एथनिक वारनि जी आहे लौना। हीअ ॾिसो माशाल्लाह ज़बरदस्त, हिन जो प्रिंट ॾाढो सुठो। ऐं वियसि त जेके बि अदड़ियूं हुयूं वठनि पियूं त हिन ते तमामु घणो ज़ोर हुयो, त मूं बि जल्दी खणी वरिती त केरु खणी न वञे, छो जो हीअ साइज़ जेका आहे न ज़ाहिर आहे मूंखे लार्ज साइज़ खपे त उहे जल्दी ख़तमु थी वेंदा आहिनि। ऐं हीअ ॾिसो कोटी वारो डिज़ाइन आहे। हीअ अञा मूं हिन में लॻायांसि ऐं पोयां ही शेरवानी कॉलर ठहियल अथसि अॻियां नंढिड़ो हीअ लॻाए छॾियो अथनि गुल टसल। हीअ टसल लॻल अथसि ऐं हेठि ही ॾिसो चाकनि वटि इन्हनि टसल जी जॻह ते हिन कपिड़े जो ई डिज़ाइन कटे लॻाए छॾियो आहे, त इन सां वधीक सूंह थी अचे। ऐं इन सां इहो थींदो जो तव्हांखे ज़ाहिर आहे जेतिरा बि माण्हू हेल्थी आहे त वेहण करण में कॾहिं तकलीफ़ थींदी आहे या अजीब लॻंदो आहे, तंहिंजे करे हिन जे लॻाइण सां ऐं बिल्कुलु हाणे असांखे बिल्कुलु पूरो थी वियो। ऐं बैक साइड बि ॾिसोसि केॾो न ख़ूबसूरत आहे ऐं कलर प्यारो अथसि। मूंखे त इलाही वणियो, तव्हांखे वणे पियो न? इहो कलर ज़बरदस्त आहे। गर्मी जे हिसाब सां ज़ाहिर आहे असांखे इहे ई कलर पाइणा पवनि था, त हिन ते बि आउं सम्झां थी ब्लैक ट्राउज़र जेकॾहिं माण्हू पाए त ब्लैक बि हली वेंदो। ऐं तव्हां जेकॾहिं हिन में के कलर आहिनि जीअं फिरोज़ी अथसि, येलो अथसि, कोई बि ट्राउज़र पर ब्लैक वधीक सूंह कंदो, या त पोइ तव्हां बिल्कुलु अहिड़ो ग्रीन मेहंदी कलर वारो ठहिरायो। अच्छा, ऐं ॿी मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां थी, हिन में हिकिड़ो डिज़ाइन ठहियलु आहे। हीअं हाणे ॾिसो न, अॻियां जेको आहे सो अथसि मथे ऐं पोयां चाक गोलाई थी आहे, बिल्कुलु गोल शर्ट ठहियलु आहे ऐं पोयां जेको आहे सो टेल आहे, पोयां वॾो ऐं अॻियां थोरो नंढो, यानी ॿ 2.5 इंच एतिरा ई मथे आहे, एतिरो आहे। हिन जो डिज़ाइन बि सुठो। ऐं इन खां सवाइ जेके हाणे मां अक्सर करे वठंदी आहियां त घणो करे मुंहिंजो ज़ोर हूंदो आहे गुल अहमद ते, छो जो असांखे वेझो बि आहे, मिलेनियम वेंदी आहियां, गुल अहमद जी शॉप आहे, हुते बि सुठा ज़बरदस्त क़िस्म जा डिज़ाइन हूंदा आहिनि। त हीअ ॾिसो शर्ट, हीअ मूं गुल अहमद वारनि खां वरिती हुई, केॾी न प्यारी आहे। ऐं पाइण खां पोइ हिनजी त सूंह ई अलॻि हूंदी आहे। ऐं हिन में विच में ही बेल लॻाई छॾी अथनि ब्लैक कलर जी, ऐं पासे खां भर्त बि भरियल अथसि, कढ़ाई ठहियल अथसि सुठी। ऐं हिन जी बि ईअं ई आहे शर्ट, पोएं पासे खां थोरी वॾी, अॻियां ही पोएं पासे खां थोरी वॾी आहे ऐं हेठियां मिड़ी 2.5 इंच नंढी आहे। त इन ते बि, ऐं हीअ बि मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं असां वाइट ते पाऊं या ब्लैक ते पाऊं ट्राउज़र ते त हली वेंदी। इन करे मुंहिंजो ज़ोर घणो हूंदो आहे त मां शर्टियूं वठी अचां। घर में ट्राउज़र हूंदा आहिनि, रवा बि हूंदा आहिनि। ऐं हीअ ॾिसोसि हिन जूं बाहूं हिननि डिज़ाइन वारियूं ठाहियूं आहिनि। हीअ ॾिसो, हीअ डोरी लॻाई आहे, सा गोल कटिंग करे
इहा डोरी लगाई अथनि ऐं हितां ही बैल बि लॻाई अथनि कढ़ाई वारी बैल जेका साइड में मुंहिंजे ख़्याल में जे हूंदी उहा कढी ऐं हिते लॻाई अथनि ॿाहुनि ते त ऐं हीअ टक्स बि ॾिनल आहिनि हीअ तव्हां ॾिसो हीअ टक्स बि ॾिनल आहिनि 4-5 इहे टक्स बि ॾिनल आहिनि हिन सां वधीक सूंहं अची वई आहे जी मुंहिंजूं शर्टियूं आहिनि ऐं तव्हां बि वठणु चाहियो त मां त तव्हांखे इहो एडवाइस कंदसि त शर्टियूं वठंदा कयो झटपट ऐं हीअ ॾिसो माशाल्लाह हिन जो बि ज़बरदस्त प्रिंट ज़बरदस्त डिज़ाइन ठहियल ऐं हीअ वरी यू वांगुरु हीअ ॾिसो वी वांगुरु ठाहियो अथनि हीअ हेसि ताईं मथां पूरी पटी लॻाई आहे वेंदे तव्हांजे हिते हेठि ताईं माना चेल ताईं इहा हिकिड़ो डिज़ाइन ऐं मथे सिर्फ़ु ब्लैक कलर में जेका हूंदो आहे न कपिड़ो टिशू जो कपिड़ो हूंदो आहे त उनजी ही बैल लॻाए छॾी आहे साइड में ऐं वरी ही डिज़ाइन आहे पर हिन जे मथां हिननि मोती लॻाया आहिनि ॾिसो साइड में न वाइट कलर जा ही मोती पिया लॻनि मोती लॻाया आहिनि हिते पूरे ते ऐं हेठि जेको बॉर्डर ते ऐं हिन जी बि शर्ट ईअं ई आहे अॼुकल्ह शर्टियूं ईअं थियूं अचनि त पोइ पासे खां वॾियूं ऐं हेठां जेको आहे सो 2-2.5 इंच नंढियूं हूंदियूं आहिनि ऐं इन ते बि इन्हनि जॻह जॻह ते ही मोती लॻाया आहिनि मोती ॾिसो तव्हां ऐं मोतियुनि सां वधीक सूंहं थी अचे केॾी महिल वाइट कलर जा मोती चमकनि था त परे खां मुंहिंजे ख़्याल में ही राति जो पाइण में वधीक सुठो लॻंदो अच्छा हिन जूं आहियूं तव्हां ॾिसो हीअ ॾिसो हीअ बो वांगुरु हीअ हिते बो वांगुरु ठाहे ऐं पटी कटे बो वांगुरु लॻाए छॾी आहे त इहे पाइण खां पोइ तमामु सुहिणो लॻंदो आहे ऐं मूंखे उहे बि तव्हांखे ख़बर आहे मूं ॿुधायो त मूंखे जेके ॿाहुनि जा डिज़ाइन आहिनि उहे वधीक पसंदि हूंदा आहिनि मूंखे ॾाढो पसंदि आयो शायदि थी सघे थो मूं वरितो बि इन करे हुजे ऐं हेठां ही टिशू जो अलॻि सां कपिड़ो लॻायो आहे ऐं मथां हिन जी त हीअ डिज़ाइन तमामु सुठो थी वियो पाइण खां पोइ वधीक लॻंदो हा बैक साइड खां उहो बि ॾेखारियां थी बैक साइड खां बि डिज़ाइन आहे बैक साइड खां ही हिननि हिकिड़ी पटी आहे जेका डिज़ाइन में पटी हूंदी उन खे इन्हनि जेको आहे सो विच में टाको विच में बराबरि करे ऐं विच में ही डिज़ाइन वांगुरु टाको लॻाए छॾियो आहे जेकॾहिं तव्हां लूज़ करणु चाहियो था त लूज़ करे सघो था जेकॾहिं तव्हांखे जिस्म ते बिल्कुलु सही आहे त इहो हिकिड़ो डिज़ाइन बि आहे ॾिसो कीअं थो डिज़ाइन लॻे जी इहा हिकिड़ी दिमाग़ जी ॻाल्हि आहे अटकल जी ॻाल्हि आहे त तव्हां कंहिं ॻाल्हि ते परेशान न थियो तव्हांखे का शइ पसंदि अचे थी अलाह तव्हां नथा पाए सघो भई नंढी आहे त बैक साइड ज़रूरु चेक कंदा कयो त उन में ही कपिड़ो विझी डिज़ाइन करे छॾींदा आहिनि तव्हां घर में बि करे सघो था जेकॾहिं तव्हांखे लूज़ आहे त ही डिज़ाइन मुंहिंजे ख़्याल में बहितरु आहे त ही डिज़ाइन जो डिज़ाइन थी वेंदो ऐं तव्हांखे फिट बि अची वेंदो जिस्म ते आईंदा ही कपिड़ा सिबाईंदासीं जी ऐं हीअ ॿी जेका शर्ट आहे इहा बि गुल अहमद जी ई आहे जी मां उन शॉप में वियसि न मुंहिंजी नज़र हिन ते पई कलर ॾाढो ज़बरदस्त लॻो ऐं डोड़ी वञी जल्दी खणी वरितमि त ॿियो केरु खणी न वञे हालांकि हर साइज़ में मिली थियूं वञनि पर इंसान खे हिकिड़ी हबच हूंदी आहे न जेका शइ पसंदि अचे थी त चए थो त इहा ॿियो केरु मथां खणी वञे तंहिंखां जल्दी मां खणी वठां त ॾिसो तव्हां हीअ मुंहिंजे ख़्याल में साइड में पटी हूंदी हिन जे या अलॻि सां उन्हनि बिल्कुलु गले खां वठी हेठि ताईं फ्रंट ताईं ही पटी लॻाई आहे ऐं इन सां ही वधीक हिन जी सूंहं अची वई आहे ऐं पर ही हेठां थोरो कटिंग कई अथनि ही तव्हां ॾिसो थोरी कटिंग में बि आहे ऐं तव्हांजा गुल ॾिसो माना केतिरा कलर हिन में आहिनि ऐं केॾा सुहिणा गुल ठहियल आहिनि ऐं पाइण खां पोइ तमामु सुठो लॻंदो आहे ऐं ॿियो हिकिड़ो स्टाइल जेको ॿाहुनि जो आहे त ॿाहुनि में हितां हीअ ॾिसो बैगी शर्ट जंहिंखे चइबो आहे न उन टाइप जी आहे त हितां ई हिन खे ॿाहूं लॻायूं आहिनि ऐं ॿाहुनि जे हेठि कलरफुल पटी लॻाई अथनि जेका भर्त वांगुरु हूंदी आहे इहा तमामु सुठी पई लॻे ऐं जेके बि हिन में कलर हुया उहे कलर हिन पटियुनि में बि आहे इन सां ॿाहूं वधीक ऐं ॿाहूं लूज़ ठाहियूं अथनि वधीक सुठो थो लॻे ऐं हीअ बैक साइड बि तव्हांखे ॾेखारियां त बैक साइड बि केॾो न सुहिणो अथसि हीअ ॾिसो ऑरेंज ही कलर माना काफ़ी कलर मिक्स अथसि इलाही सुठा था लॻनि पाइण खां पोइ इलाही सुठो लॻंदो आहे मां पंहिंजे पाण खे ॾाढो ईज़ी महसूसु कंदी आहियां अक्सर करे चवंदी आहिनि त माण्हू
काफ़ी अजड़ी मुंहिंजी चवंदी आहियां त जेको माण्हू सिलाई कराईंदो आहे उहो मज़बूत सिलाई हूंदी आहे ऐं कपिड़ो जेको आहे सो बिल्कुलु हेॾा होॾा न थींदो आहे। बाक़ी जेके शर्टियूं तव्हां वठो था त उहे हेॾा होॾा जेके आहिनि उन जी सिलाई थी वेंदी आहे कॾहिं कॾहिं, पर जेकॾहिं ब्रांडेड तव्हां शर्टियूं वठो था त उन में जी सिलाई मूंखे त अॼु ॾींहं ताईं का शिकायत न थी आहे, सुठी सिलाई हूंदी अथनि। ऐं हीअ ॾिसो तमामु सुठो हालांकि जेकॾहिं माण्हू पाए थो त चवंदा आहिनि धोइण खां पोइ कलर लही वियो छा, पर ईअं न आहे, हिन जो स्टाइल ईअं आहे। ऐं हीअ जेके गुल ठहियल आहिनि से बिल्कुलु ज़बरदस्त गुलाब जा गुल हेठि टहनी पई वञे। ऐं हीअ साइड यको येलो ऐं ब्लैक, येलो ऐं ब्लैक जेको आहे न ज़बरदस्त लॻंदो आहे। उहे बि कपिड़ा जॾहिं माण्हू ठहिराईंदो आहे, कोई येलो सूट ठहिराईंदो आहे या ब्लैक त कोशिशि कंदो आहे त उन ते कढ़ाई या बेल जेका लॻायूं त उनजे कंट्रास्ट में ब्लैक हुजे, ब्लैक सूट आहे त पोइ येलो हुजे त पोइ ब्लैक हुजे ईअं। ऐं हेठां बि ॾिसो तमामु सुठो ठहियलु आहे। ऐं हिन जी वरी जेको डिज़ाइन अथसि उहो अथसि हीअ ॾिसो कॉलर वारो, जीअं मर्दनि जी शर्टियूं ठहियल हूंदियूं आहिनि, हीअ कॉलर वारियूं आहिनि। हितां हुक बि लॻियल अथसि, पोइ तव्हांखे जेतिरो बि करिणो हुजे पाए सघो था। ऐं हीअ हिन जूं बाहूं बि स्टाइलिश अथसि। ऐं हीअ कफ वारी बाहूं अथसि, कफ लॻियल अथसि। चाहे तव्हां हिनखे फोल्ड करे मथे करे छॾियो, चाहे तव्हां हेठि कंदव त हेठि बि हिन जे बटण वग़ैरह लॻियल आहिनि त उहे लॻाए सघो था, बाहूं अथसि। बैक साइड बि डिज़ाइन वारो अथसि। इहे अथव गुल अहमद जा। मां तव्हांखे चवंदुसि त जॾहिं बि का शर्ट वठो न, छो जो माण्हू पैसो त ख़र्चु करे थो, ऐं जेकॾहिं असीं हेॾा होॾा जा कपिड़ा वठी ऐं सिलाई विलाई करायूं था त ख़र्चु ओतिरो अची थो वञे। हीअ सिबिल ठहियल बि मिली था वञनि ऐं पाइदार बि हूंदा आहिनि, हलंदा बि आहिनि, पाइण खां पोइ सुहिणा बि लॻंदा आहिनि। ऐं हाणे तव्हांखे मां उहे शर्टूं ॾेखारियां थी जेके मूं कपिड़ो वठी ऐं टेलर खां ठहिरायूं आहिनि, ऐं बिल्कुलु कुर्ती वांगुरु। इहो बि हिकिड़ो सुठो आहे त तव्हांखे जेकॾहिं को कपिड़ो सुठो थो लॻे, पसंदि अचे थो त सूट न आहे त तव्हां कुर्तियुनि जो कपिड़ो बि वठी ऐं तव्हां टेलर खां ठहिराए सघो था। त हीअ ॾिसो, हीअ मूं कपिड़ो वरितो हुयो ऐं हीअ डिज़ाइन मुंहिंजी धीअरुनि फातिमा ॿुधायो उन्हनि खे, त उन्हनि हीअ ठाहे ॾिनो। त हीअ ॾिसो प्यारी थी लॻे। ऐं हिन जो गलो बि ॾिसो कट वारो, हीअ कलर बि सुठो आहे। ऐं साइड खां हिन जे हीअ डिज़ाइन ऐं कुर्ती टाइप आहे। ऐं बाहूं जेके आहिनि से हीअ ॾिसो बाहूं डिज़ाइन वारियूं ठाहियूं आहिनि। ऐं बैक साइड पूरो फुल हिन जो प्रिंट ते आहे। ऐं हीअ बि कोटी टाइप लॻे थो, जी कोटी हुजे हीअ कोटी वांगुरु हीअ लॻे थो। इहा मूं ठहिराई आहे। बसि केॾी महिल माण्हू ठहिराए केॾी महिल वठे। ऐं हीअ बि ॾिसो, हीअ बि मूंखे कपिड़ो सुठो लॻो, प्रिंट मूंखे सुठो लॻो, मूं चयो पंहिंजी कुर्ती थी ठहिरायां। ॾिसो, ऐं हिन खे बि सुठे डिज़ाइन सां ठहिराई आहे। जेकॾहिं तव्हां कपिड़ो वठी कंहिं सुठे डिज़ाइन सां ठहिराईंदो त लॻंदो ई न, तव्हांखे लॻंदो ब्रांडेड आहे ऐं कंहिं सुठे शॉप तां वठी आया आहियो। गलो ॾिसो, हीअ घुंघरियाली गलो, ऐं हितां वरी हीअ बेल लॻाई आहे। बेल हितां खां वठी हेठि फ्रंट ताईं बेल कई आहे। ऐं हेठि हिन जे हेठि बि बेल लॻाई आहे। ऐं बेल बि ॾाढी नाज़ुक ऐं माशाल्लाह सुठे तरीक़े सां लॻाई अथनि। ऐं चाकनि में बि बेल लॻाई आहे ब्लैक कलर जी। ऐं बाहूं स्टाइलिश, बाहुनि जा डिज़ाइन था ॾिसो। हीअ रूमाल वारी बाहूं चइबियूं आहिनि न, जेके टिकुंडो रूमाल ईअं, ऐं पाइण खां पोइ ॾाढियूं सुठियूं लॻंदियूं आहिनि, ख़ासि तौर ते गर्मियुनि में खुलियूं बाहूं। ऐं इन खां सवाइ हिकिड़ी ॿी शर्ट आहे, उहा बि तव्हांखे ॾेखारियां थी। हीअ ॾिसो, हीअ बि मूं ठाहिराई आहे। हीअ गलो त उहे तव्हांखे ख़बर आहे अॼुकल्ह गला कढ़ाई वारा अचनि पिया, गलो ठहियल हुयो। ऐं हीअ साइड खां हीअ ॾिसो बेल केॾी, हीअ कपिड़े जी ठहिराई लॻाई आहे। हीअ जेका न हू बेल न आहे, हीअ कपिड़े जी बेल ठाहे उहा लॻाई अथनि। ॾिसो केॾी नफ़ासत सां तरीक़े सां लॻाई आहे। त इहो बि हिकिड़ो अलॻि ई लॻे थी पाइण खां पोइ। ऐं बाहुनि जो स्टाइल तव्हां बि चवंदो बाहुनि जा स्टाइल आहिनि। जी हा, तव्हांखे ॾेखारियां थी, तव्हां बि ठहिरायो ज़बरदस्त। हीअ ॾिसो, घर में हीअं तव्हांखे ॾेखारियां।
नंढड़ा नंढड़ा जीअं हू घरड़ा न हूंदा आहिनि चौकुनि जा घर ऐं उन्हनि खे असां ख़ूबसूरती जे लाइ मोती लॻाए छॾियासीं त हाणे हीअं थी विया हाणे पाईंदसि पोइ ख़बर पवंदी त कीअं था लॻनि पर लॻनि त सुठा था इहो आहे जो जेको माण्हू डिज़ाइन पंहिंजे ज़हन सां ॿुधाए थो ऐं उहे वरी ओड़ा ठहिजी मिलनि था त पोइ ख़ुशी थी थिए त तंहिंजे करे तव्हांखे ॾेखारियां पई त तव्हां बि गौर सां ॾिसो ऐं इहे डिज़ाइन ठहिरायो जी हाणे मूंखे ॿुधायो मुंहिंजी प्यारियुनि भेणनि खे कपिड़ा कीअं लॻा सुठा लॻा सची ऐं मूं तव्हां सां जी प्रॉमिस कयो आहे त मां जेको बि सूट वठंदुसि जेको बि ठहिराईंदुसि टेलर खां हुजे या मां कंहिं शॉप तां वठां त तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि ऐं शॉप जो नालो बि ॿुधाईंदुसि त तंहिंजे करे मूं पंहिंजूं कुर्तियूं जेके आहिनि से कुझु त तव्हांखे ॾेखारियूं आहिनि खोड़ सारियूं आहिनि ऐं इनशाला तव्हांखे आहिस्ते आहिस्ते मां ॾेखारींदी रहंदसि जी हाणे ॿुधायो कीअं लॻो ऐं मूंखे तव्हांजी जेको आहे न सो राय जो इंतज़ारु हूंदो त तव्हांखे मुंहिंजा हीअ ड्रेसिस कीअं लॻा तंहिंजे करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं जेके बि मां वीडियो रखां उनखे लाइक कयो ऐं पंहिंजी राय खां मूंखे ज़रूरु ॿुधाइजो छो जो तव्हां जीअं मूंखे ॿुधाईंदो त तीअं मूंखे ख़बर पवंदी न त तव्हांखे अलाए सुठो लॻो अलाए न सुठो लॻो तंहिंजे करे मूंखे ज़रूरु ॿुधाईंदा कयो जी मुंहिंजी अधी हिकिड़ी पुछो हुयो त हीअ ड्रेस तव्हां किथां वरितो त मूंखे ख़ुशी थी तव्हां मूंखां पुछो ऐं मां ॿुधायां थी त इहे मां सफ़ाई हथां वरितो अञा बि बिल्कुलु खोड़ सारा उन्हनि वटि अहिड़े क़िस्म जा कपिड़ा हूंदा ऐं जेकॾहिं तव्हांखे पसंदि आहिनि त बिल्कुलु तव्हां वञी वठी सघो था ऐं जी शर्टियूं मूं तव्हांखे ॾेखारियूं जेको बि डिज़ाइन पसंदि अचे तव्हां ठहिराए सघो था तंहिंजे करे मूंखे तव्हांजो इंतज़ारु रहंदो वधीक इंतज़ारु न कयो मुंहिंजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब कयो ऐं इनशाला पाण में का जुदाई कान्हे वरी कंहिं ॿी कंहिं शइ सां तव्हांजे अॻियां हाज़िर थींदसि तेसिताईं मोकिलाणी कान्हे अल्लाह हाफ़िज़